मुफ्ती साहब जुमे के खुतबे के दौरान पहिरें खुतबे में हथ बधी वेहण ऐं ॿिए खुतबे में हथ छॾे वेहण, छा इहो ज़रूरी आहे? तव्हां ॾिठो हूंदो त बाज़ मरतबा जॾहिं जुमे जे ॾींहुं जुमे नमाज़ खां पहिरियां इमाम साहब ख़ुतबो बयान कंदो आहे त माण्हू तशहुद जी सूरत में वेही करे हथ ईअं ॿधी वेही रहंदा ऐं जॾहिं पेश इमाम विच में वेहंदो आहे वरी ॿिए खुतबे जे लाइ उथंदो आहे त उहे हथ छॾे वेहंदा आहिनि। त इहो तरीक़ो शरीयत जो हिस्सो न आहे। तहां खुतबो ध्यान सां ॿुधो जंहिं तरीक़े सां तव्हांखे वेहण में आसानी लगे, चाहे तव्हांखे तशहुद में वेहण में आसानी लगे तशहुद में वेही करे खुतबो ॿुधो, या तव्हांखे पलथी मारे वेहण में आसानी लगे थी त पलथी मारे। मक़सद चाहे खुतबो गौर सां ॿुधणो, वेहण जी कैफियत का ज़रूरी न आहे त पहिरियों हीअं वेहणो पोइ हूअं वेहणो, या का ख़ास तरतीब कंहिं हदीस पाक में कंहिं शरीयत जे हिस्से जी या शइ न आहे। मुफ्ती साहब फ़र्ज़ नमाज पढ़ी करे सुन्नतूं साॻी जगह ते पढ़जनि या ॿी सफ़ ते पढ़जनि। फ़र्ज़ नमाज जॾहिं मुकम्मल थिए ऐं उन खां बाद सुन्नतूं पढ़ण जे लाइ साॻी जगह ते जेकॾहिं माण्हू पढ़े थो तॾहिं बि जाइज़ आहे, सुन्नतूं अदा थी वेंदियूं, पर बहितर तरीक़ो इहो आहे त इंसान उहा सफ़ टोड़े करे अॻिते या पोइते बीही करे खुलियो थी करे सुन्नतूं पढ़े ताकि ॿियनि खे बि आसानी थिए। हिकु त हिन में इहो फ़ाइदो आहे त ॿियनि खे बि आसानी थींदी, हर को खुली करे सुन्नतूं पढ़ंदो। इन में ॿियो फ़ाइदो इहो आहे त जंहिं ज़मीन जे हिस्से ते इबादत थींदी आहे क़यामत जे ॾिहाड़े ज़मीन जो उहो हिस्सो गवाही ॾींदो आहे। त जेतिरो ज़्यादा जगहुनि ते माण्हू इबादत कंदो, नवाफिल पढ़ंदो, सुन्नतूं पढ़ंदो, तस्बीहात पढ़ंदो, त ज़मीन जा उहे हिस्सा क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदा त हिन शख़्स मुंहिंजे ज़मीन जे मुंहिंजे हिस्से जे मथां इबादत कई हुई। त इहे ॿ फ़ाइदा आहिनि जंहिंजे करे फ़र्ज़ जाते पढ़िया आहिनि उहा सफ़ टोड़े करे अॻिते पोइते थी करे सुन्नतूं पढ़जनि। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़।